वल हुसैन मौलाना व मौला सकलैन हबीबिना व तबीबिना व मुर्शिदिना व मुनइमिना व मावाना व मलाज़िना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबुकुमुल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। सुने लतीफ़ भिटाई सरकार फरमायो आ थोरन मथे थोरा मुँह ते मारू अड़न जा। थोरन मथे थोरा मुँह ते मारू अड़न जा। जिए वारी थरमझ तिहां दी घणेरा। हाणे भलायूं ऐं भेरा ऐं घणे घणी दिस केतरा। पर बारो चा प्या बि घणा पर मुझो पुन्हू सिर सभिनि चांगे ते चढ़ी करे हू त कंदो वढ़ विलियन। हाणे मथा माज़ूरियुन हो तु धरींदो हथड़ा। पर खणी नेण खुमार मां हाय हाय खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र। सूरज शाखूं झकियूं माण्यो कमर। तारा कतियूं ताइब थिया ओ देखींदे दिलबर। हाणे झको थियो जोहर मुझे जानिब जे त जमाल सी। छो कई मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अजीजो। वरियाणी गोठ वरियाणी जा गुयूर सुन्नी मुसलमानो अल्लाह तबारक व तआला अवां खे हिन आजिज़ खे शाद आबाद करे जो अज महबूब जो मिलाद सजाए। सुभान अल्लाह। अदे गुलाम कादिर गुलाम हैदर अल्लाह तबारक व तआला उन शाद आबाद करे जे ही महबूब जो मिलाद सजायो आ घर रख सजायो आ। अल्लाह कंदो अल्लाह उन जी दिलुन खे भी सजाईंदो। आमीन। अल्लाह उन हिन दुनिया आखिरत में जो भी सिंगारींदो शाद आबाद हुंदो। ऐं उन जे वालिद ऐं जिनजे ईसाल सवाब ला ये महफिल अल्लाह वरी उन जा दर्जात भी बुलंद करंदो। ऐं वरी जे साईं मौलवी गुलाम हैदर जो नालो न वठा थी न थो सके। अल्लाह इन खे खुश करे। यो ओचितो फोन करे चंदा हेर अचणो थई हाज़िर बाबा चंदा रोड बंद हुजन पर पहुंचणो है।
तो अल्लाह ताला उन्हें खुश करे, उन्हें मोहब्बत है, अल्लाह उन्हें वधाई। दोस्तों अज उन परे गोठ मंझ इस्माइलाणी मंझ चई आयोस त अज अवांख महबूब जे हिकड़ी झलक ॾेखारी। आलिमन जो गुफ्तगू बुधियूं, बुजुर्गन जो आलिम मुफ्तिन जी तवा तकरीरूं बुधियूं। अज फकीर का मुस्तफा जे हुस्न जी झलक। सुभान अल्लाह। इश्क सां बुधो, मोहब्बत सां बुधो, ऐं यकीन सां तो चवा दिल सां बुधंदो तांजी दिल वारी मोहब्बत लिकल जागी पवंदी इंशाअल्लाह। दोस्ताने मोहतरम, कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत जो कुछ हिस्सो हिन फकीर तिलावत जेको कयो खुतबे जे अंदर, तंहिं मंझ अल्लाह तबारक व तआला फरमायो त ए मुंहिंजा हबीब, ओ मुंहिंजा सुहिणा महबूब, कुल तू फरमाए, कुल तू फरमाए, तू चओ पन चप चोर, तू ॻाल्हाए मुंहिंजो पैगाम पहुचाए, चवां आऊं थो ॿुधा तूं ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हाए तूं। कुल तू फरमाए, मौला छा चवां, छा ॿुधायां? रब तो फरमाए हिननि वराणियारनि खे चओ त इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, जे अवी चाहियो था त अवां त अल्लाह राज़ी थे। जेको चाहे तो सो ॿुधाए, जे अवी चाहियो था त अवां त अल्लाह राज़ी थे, अवां जे मथां अल्लाह पंहिंजो करम करे, अवां जे कखनि झुगियुनि झूपड़ियुनि घरनि जे मथां रब पंहिंजो करम फरमाए। ओ मुंहिंजा महबूब तूं हिननि खे चओ, मौला छा चवां? रब थो फरमाए हीअं चईन तुहिब्बून अल्लाह, जे चाहियो था अल्लाह अवां सां मोहब्बत रखे, फत्तबिऊनी, महबूब तो पार हलिया अचन, सुभान अल्लाह। तुझे दर अचन, तुझे अंगण अचन, महबूब तुझे अॻियां खोॾा भञी अदब सां वेही ॾिसन त महबूब करे छा थो, महबूब ॻाल्हाए छा थो। पोइ जीअं मुंहिंजो महबूब करे हिननि खे ॿुधाए त ईअं कंदा वञो, मां रब अवां जे मथां राज़ी थी वेंदुसि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हर मुसलमान जी तमन्ना वा त मौला राज़ी थी, हर कंहिंजी, हर को तो चवे मुंहिंजा अल्लाह राज़ी थी। हर निमाज़ खां पोइ दुआ जे लाइ हथ खणंदा आहियूं, ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा रहीम रब, असांजे मथां पंहिंजो करम फरमा। पर रब काइनात फरमायो महबूबा इहे कोन नवाज़ींदो सान, फत्तबिऊनी, न समझो फत्तबिऊनी। ओ महबूब मिठा तो वट अचन, तोखे ॾिसन, जीअं ॻाल्हाई तो तीअं ॻाल्हाइनि, जिए सुमी तो उए सुमन, जिए तू महबूब हली तो ये हलन, जड़ी तुझी सूरत वा एड़ी सूरत बनायन, जड़ो तुझो किरदार वा एड़ो पंजो किरदार बनायन। ओ महबूब मिठा तुझा अक्स थी वजन, मां रब तो चवा मां भी इनन सा मोहब्बत कंदुस। इन्हें आयत के वरी हिकड़े बे रंग में तो बुधाया। सुभान अल्लाह। डोह कयासी, गुनाह कयासी, पंजी चांदन सा जुल्म कयासी, जिनाऊ गुनाह जा कम कयासी, बेहयाई जा कम कयासी, गंदाई जा कम कयासी। अल्लाह नाराज थी वियो, रब डमर जी वियो, रब कावड़ जी पियो। हाणे आवाज आयो, वराणी वारा मोट कर, हाण
आखिरी पछाड़ी थई मता इज़राइल जा हथ किचीअ में पवनई उने खां अग में इज़राइल जे अचण खां अग में मोट कर पंजो रब परचाए हाणे इन बाने के रब थो चवे ओ वराणी वारो जे पंजी चांदन सां ज़ुल्म कयव हाणे ॿुधो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ ओ महबूब तू चईन जानन सां ज़ुल्म कयव गुनाह कयव ॾोह कयव मूं रब खे कावड़ाए विधव हाणे ॿुध मां रब थो चवांव हलो मदीने यार आमी सुस्त न थियो ॻाल्हाईंदा हलो त मूंखे बि ख़बर पवे कि आशिक़ रसूल लटाऊं बायो आहियां हलो मदीने मदीनो अखरियुनि जो ठार आहे उते रहमत उते बरकत उते दिलुनि जो करार आहे हजरत इमाम शोबी का रिवायत था हजरत इमाम शोबी तो चवे एकड़ो बहराड़ी जो अराबी एकड़ो बद्दू महबूब जे मवाजह वट आयो अचे अर्ज कयई त या रसूल अल्लाह मुझे रब फरमायो जानन सां ज़ुल्म कयो त मुझे महबूब वट वञो फस्तगफर लहुमुर रसूल मुझे महबूब ताला हथ खणंदो मुझो महबूब तांजे ला माफ़ी घुरंदो मां रब थो चवां त तांजी सॼी ज़िंदगी जा गुनाह मिटे छॾींदुसि ओ महबूब मां ॾाढो पंध करे अॼु तुंहिंजे दर आयो महबूब मूंखे माफ़ी मिले गुनाहनि जी बख़्शिश मिले झोली झले तो वटि हाय हाय ओ आऊं पांध गिची अगल पाईंदस तोखे मिनथुन साण मञाईंदस ओ आऊं पांध गिची अगल पाईंदस तोखे मिनथुन साण मञाईंदस तोखे मिनथुन साण मञाईंदस तोखे मिनथुन साण मञाईंदस ओ आऊं पांध गिची अगल पाई सुभान अल्लाह बाहूं बधी अर्ज कयई अर्ज करे पियो हिकिड़ो अल्लाह जो प्यारो साईं फरमायस ख्वाब में उनके जियारत थी महबूब फरमायो ओ मुझा प्यारा तकड़ो वन इने अरबी के चो ना उम्मीद न थी जंहिंजा हथ मुस्तफा जी दामन में हिन मुस्तफा बि उनके बख्शराए छॾींदो छाजेला जो शिफाती ले अहलिल कबाइर मिन उम्मती मुझी शिफात वडन वडन गुनहगारन जे लावा हाय हाय घबराए ना मां मोहम्मद वेठो सुभान अल्लाह पुत्र इन महबूब इन सुने रब तो फरमाए कुल तू फरमाए मोहब्बत आई मजो आया सुकून आया हाणे वरी ॿियो सुकून वठो तू अॼु फ़कीर जी तकरीर थो ॿुधे रब तो फरमाए कुल तू फरमाए ॻाल्हि मुंहिंजी आहे चवण मां थो चाहियां हुकुम मुंहिंजो आहे चओ तूं अजीब ॻाल्हि आहे न अल्लाह पाण चवे हा अल्लाह पाण चवे हा त
मां अकेलो आ मां वहदहू ला शरीक आ मुखे मञो ला इलाहा इल्लल्लाह मुंहिंजो कलमो पढ़ो रब कादिर कदीरा बगैर के नबी के महबूब जे बगैर भी असां के हिदायत ॾेई सघियो पे विच में महबूब आंदे विच में मुंहिंजो सोनो हबीब आंदे चवण लॻो ओ वाराणी वारो ओ इस्माइलाणी वारो ओ बेले वारो ओ महबूब जा गुलाम ॿुधो रब थो फरमाए कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह बेनियाज वा अल्लाह समद वा ला उबालिया अल्लाह न के मझा जाओ न अल्लाह के मझा जाओ अल्लाह अकेलो न उन्हें जो सानिया न उन्हें जो मटवा पर महबूब मुझी वहदानियत तू चो कुल तू चो हो अल्लाह अहद हो अकेलो पर चो कुल तू रब अकेलो आ वहदहू ला शरीक आ मुझो सानी ना है मुझो मिसल ना है इन सजे जग के मां हिकड़ो रब थो हलाए पर महबूब मुझी हेकड़ाई मुझी अकेलाई मुझो वहदहू ला शरीक हुजण कुल नथा यार सुभान अल्लाह चो हां नथा ठारे कुल तू चो मां अकेलो हाँ मुवहिद तो चवे त अल्लाह अल्लाह कयो अल्लाह अल्लाह कयो रब जे अग्यां सजदा कयो चौथा वसीला वठो चौथा बुजुर्गन ॾे वञो चौथा नबी सुणे जो मिलाद मल्हायो मूं चयो ओ मुल्ला पंहिंजो ज़बान के तालो हण छो जो रब हिकड़ो आ वहदहू ला शरीक वा पर इहा ॻाल्हि ॿुधाई मुंहिंजे आमिना जे लाल वा नारे तकबीर नारे रिसाला शाने मुस्तफा अजमत मुस्तफा तुझो साईं मुझो साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू तो चमी कुरान पढ़ो कुरान सब कुछ ओ अकुल जा मारिया ओ अकुल जा अंधा तू पंजे अकुल में जे गंदज में के गिलास में बुढ़ी मर छो जो कुरान आयो ही मुस्तफा जे जरिए आ ओ महबूब सुना इन हुआ इल्ला वहयु यूहा हे कुरान मुस्तफा जो कलाम आ ज़बान आमिना जे लाल जिया पर ॻाल्हाए रब थो पियो सुभान अल्लाह कुल हो अल्लाह अहद अल्लाह हिकड़ो आ अल्लाह वहदहू ला शरीक वा पर अल्लाह हिकु आ ॿुधायो के हे कुरान वा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन अल्लाह जला तारीफ हुन हमद अल्लाह जला हिन जेको रब्बिल आलमीन जहानन जो रब वा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन उन्हें जी बंदगी आ उन्हें जलाई पूजा वा पर बुधाए केर पियो चवे केर पियो थोरो होश त कर अकुल त कर ज़बान मिठे मोहम्मद मुस्तफा जी ज़बान जो कमाल इहो आ त सूरत छा हूंदी हां हां जे ज़बान जो इहो कमाल आ त गुलाम नबी महेसर चयो पान सुर्खी खां सवा लाल लब महबूब जा
ओ पन सुर्खी का सवा लाल लब महबूब जा अरे तू त पंहिंजो बूथ ॾिसो बेअदब महबूब सुभान अल्लाह जो बूथ ॾिसड़े बेअदब महबूब जा सूह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन सुभान अल्लाह सूह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन जो वाह संदस मर्ज़ीअ मुताबिक सब वसब महबूब जा सुभान अल्लाह वाह संदस मर्जी मुताबिक सब वसब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसड़े बेअदब महबूब जा ओ भागवारन ऐं निभागन जी न ठहंदी भेट आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह भागवारन ऐं निभागन जी न ठहंदी भेट आ भागवारन ऐं ठहंदी बेटा भागवारन ऐं निभागन जी न ठहंदी बेटा तुंहिंजे पीअ ॾाॾे खां वधो तुंहिंजे पीअ ॾाॾे खां वधो हसब नसब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसड़े बेअदब महबूब जा रब कायनात फरमाए कुल सुभान अल्लाह तू फरमाए अजीबा अजीब रंग अजीबा डाल अल्लाह जी रब तो फरमाए चो नमाज पढ़े चलो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन कुरान पे तो पढ़े आखिर में बड़ा पे था रोए तो सलाम फेरे चेतो तो नबी असां जेड़ो आ नबी अस्तगफिरुल्लाह मुला तो चाहे तो नबी जो ख्याल नकले कुफर न बाशद अस्तगफिरुल्लाह जेदो नमाज में घोड़े कुत्ते बिल्ले जो ख्याल अची वञे नमाज थी वेंदी पर नबी पाक जो ख्याल आयो तो तांजी नमाज टुटी पई यो उनन जो अकीदो पर इश्क वारन गाल बुधाए हजरत काब बिन मालिक जंगे हुनैन या बी का जंग हुई महबूबन करीमन काफिलो वरतो जंग ते निकता जेमल व्या हजरत काब कौम जो सरदार हो संदस घोड़ा जानवर जेके सवारी जा ताकतवर हिन जो महबूब हलन मां पोया पहुचन महबूब हलन मां पोया पहुची साईं व्या हिन जो बस वञा तो तेस ताईं वञा कंदे महबूब मोटी जेमल महबूब आया फरमान काब किथे आ मक्के मदीने या मुनाफिक आया साईं पेट में सूरो साईं मथे में सूरो साईं फरमाया वञो तांगे माफ के वन जेमल काब साईं आयो टे असहाबी सूरत तौबा में उन टिनी असहाबन जो जिक्र हजरत काब आयो हजरत काब तो बुखारी शरीफ जी हदीस किताब गज़वात वारो किताब में शायद हजरत काब जी वडी ट्रिकी हदीस पर तांगे चंद गालियो तो बुधायो जेमल महबूब वटायो तो फरमाया त काब तोखे केड़ी शे रोक्यो मुजी मोहब्बत का तोखे केड़ी शे रोक्यो साईं डो मुझ हुन ये न चो तो साईं मथे में सूर पे ची त मां सोचींदो पियो चा त हे हुजूर ॼाणाईंदो हिय चवंदो पर जेमल यार वट आयो सु गालियूं विसरी पियो हली महबूब वट आयो खबर ही त मुझे महबूब के सब कुछ खबर है
बस महबूब के डिठम मुझा वो जेके मेह करे आयो बस गालियूं ठाए आयस बस सूरत डिठम त ओ मिस्री शाह पे चवे विसरी वया बई जग जदे दिल जान सा दिल पर डिठम ओ विसरी वया बई जग जदे दिल जान सा दिल पर डिठम महताब मुख महबूब जो मेराब मुह मुनवर डिठम विसरी वया बई जग जदे हजरत काब तो चले या रसूल अल्लाह सवारी बो हुई ताकत बो हुई बस महबूब मुझ कोतायूं साईं फरमायो काब हाणे तो जानी वाणी गलती कई हाणे तुझो फैसलो अल्लाह ते तो छे हाणे मां तुझो फैसलो न करूं मुनाफिका उन्हनि जो ॾिठई काब तूं इन मुस्तफा जो आशिक तो सने असांखे ॾिस कीअं माफ़ करे छॾी ॻाल्हि सम्झाइण जे लाइ मिसाल ॾियणो थो ठहे कोन थो पर वरी बि ॼाण थो ॻाल्हि सम्झा तव्हांजे दिमाग़नि में ॻाल्हि हुई लैला ख़ैरात पे कई लैला खैरात पे कही मजनू के चरे के खबर पई तो मुझे महबूब अज खैरात कई किस तो खणी वो बचे बीठो कतार लगी पई लेला हर एक जे कशकोल में खैरात विझंदी जनी मन मजनू आयो तो उन जो किस तो खणी उछलाई तो किस तो टुटी तो मजनू नचण अरे चरिया दिमाग फेरिया अरे किरे के तुझो वटो टुटियो खैरात कोन मिली असां के खैरात में खुश तो असी थियूं यार गाल ता समझी ना है जे किए ना है समझी जे गाल ही वा जो तहां जो किस तो न टोड़ी तहां के खैरात न सपनी के दिन नहीं ऐ मुझो किस तो छो टोड़ी मना त मुजी दिल में अथस जिन पिण तुझी तात तिन पिण आहे ओ पुछण वारो तहां जा किस्ता लेला न टोड़िया मुझे महबूब तहां जा किस्ता न भगा जे मुझो भगई त मुखे पंजो समझई तने त भगई तहां जो तो टोड़े हां तहां सा त माणा करे हां तहां सा माणा न कई मूसा कई मना मूसा मोहब्बत उन्हनि मुनाफिकन चयो त ओ कब असां त बख्शजी आसीं हलिया तो सां ॾिस नबी ना इंसाफ़ी कई आहे कब जो हटड़े मुनाफिक हट परे थी भजी परे थी मूंखे ख़बर आहे तूं मुनाफिक ही मां पंहिंजे यार ते सिर बि ॾींदुसि जे महबूब नाराज़ आहे त परचाईंदुसि पांध गिजीअ में पाए वञी गलीअ में फेरा ॾींदुसि महबूब मञाईंदुसि हाय हाय बठन ॾींहंनि खां पोइ हुकुम मिलियो त काब जो फ़ैसिलो अल्लाह कयो आहे त केर बि मदीने वारो काब सां न ॻाल्हाए हाणे साईं हज़रत काब पंहिंजी क़ौम जो सरदार हो नौकर खादिम चाकर जेके गॾु मानी खणी ॾियंस ॻाल्हाइनि ख़िदमत कंस ॻाल्हाइनि वाह वाह इश्क जब शे ख़बर आहे त पघार हे ॾींदो पघार ॾियण वारो इहो आहे पर मुस्तफा मना कई लख काब वञण परवाह न आहे काब तो जे मूंसां ॻाल्हायो छो न था जी मुस्तफा मना कई तो सां छो ॻाल्हायूं जी मुझे घर जे पासे में कतादा जो घर असाबी हजरत कतादा ओ वो असाबी जिनके शादी कई तो जंग में आयो तो तीर लगस त अख जो दोडो बाहर निकली हथ ते रखे ड्रोड़ंदो या रसूल अल्लाह ओ महबूब ओ साईं कतादा छा थियो ओ साईं नहीं शादी थी अख निकली वई घर वेंदुसि माई मेहणा ॾींदी साईं फरमाया सब्र कर जन्नत मिलंदी साईं तो जड़ो महबूब हुजे ऐं मूंखे वरी अख न मिले
जे जन्नत बुडी अख बुडी देर घणी थई अल्लाह जन्नत बुडी अख बुडी देर घणी थई साईं ने डोडो खणी अख में हणी पंजी लुआब मथा ये फीणी लगण होयो जे त जेका अख सलामत हुई उन खां वधीक उहा रोशन थी वई जेके मुस्तफा जी लुआब लगी सुभान अल्लाह हजरत कतादा दोस्तो काब साईं तो चवे त मां उन्हें वठ वियुस ओ कतादा बई यार हूं घट पग मट यार तू त गल्हा हजरत कतादा चस परे थी मुझे महबूब मना कयो मां तो सा गल्हाई इशारन में उन्हें दूर करे बाजार में अञा केर हेडो वडो मदीनो मां उन्हें में ॼण अकेलो थी जे या गाल सरदार कोम जो अगवान परे परे ताई फैलजी वई यमन जो एकड़ो मुजो वडो सरदार ओ दोस्तो उन्हें एकड़ो कासिद मोकलियो जी मां बाजार में बीठोस खत खणी आयो जी तो वनी काब खे दे उन्हें में लिखियल हो ऐं जेडी मल मुके खत मिलियो त उन महल मां बाजार में बीठोस ए खत पढ़ियम तो उन्हें में लिखियल हो कतादा तुझे नबी तो सा सुठो नाहे कयो हलिया मां तोके बादशाही दींदुस तोके नौकर चाकर दींदुस तोके हिते मिल्कियत प्रॉपर्टी जायदाद दींदुस तू मुंजी बादशाही में अच मां तुंजी सार संभाल लंदुस कनीजो दींदुस ऐं नौकरियाणी दींदुस ऐं खादिम चाकर दींदुस जी त जेडी मल खत पढ़ियम ओडी मल अखियन में लुड़क अची वई पाण के बचा ओ कब अज तुंजो हाल इयो आ जो दुश्मन भी तो सा खिलन बस ये बेवसी 40 ॾींहं गुजरिया ओडा महबूब जो कासिद आयो मुझे घर मुझी घर वारी के हुक्म मिलियो त काबा खां परे थी जी हुई हिकड़ी घर वारी जेडी मल महबूब जो न्यापो आयो त घर वारी चो ओ काबा आशिक जा घर वारा आशिक चींद ओ कब पुछ त सही मुझे महबूब भला हमेशा जेला जुदा करे छडियो या कुछ टाइम जेला जुदा कयो जे हमेशा कयो थई त मां अज डी का पोतोला हराम हाय 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 जी घर वारी भी वई हाने घर में अकेलो घर जी छित ते वनी वे हां हेडे ओडे दिसा केर न गालायण वारो घर पियो खाए अंगण पियो खाए हिकड़े दी शौक इश्क अचे मस्ती अचे मस्त कयो मुझो अज का बि हालत महबूब दिसा त सही महबूब मथी मथी दिल सा नाराज आ या सच्ची मुची में नाराज आ चे तो मां हिया आयुस अचे महबूब के कयम अस्सलामु अलैकुम महबूब ते दुरूद पढ़े मस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह हिया सलाम करे वरी टेडी अख सा दिसा पियो तो महबूब जा चप चुरन था या न था चुरन दिल में आवाज पियो चे कब जे चप चुरिया तो महबूब परची पवंदो ठम त चप चुरिया चप लुटिया मुझो सलाम जो जवाब दिनम पो मां समझी वियुस ये काबड़ लही वेंदी हली हाने महबूब के घणा ॾींहं त ॾिठम कोन दिल चो त काब हाणे दीदार त कर दीदार जे लाइ ईअं वेठुस पर ख्याल आयो हे आशिक वेठा मता गीले बार उछलाए अचे चवन त साईं तो ते नाराज़ तू छा जे लाइ वेठा जी हाणे उन्हनि जो बि खौफ मता वरी महबूब फरमाईंदे हिन के ॿाहिरि कढो नमाज जो वक्त हुयो या न हुयो मुंह भी कयो अल्लाह अकबर पासड़े में खाली जगह दिसी चे मुंह भी कयो अल्लाह अकबर नमाज तो पढ़ा न नमाज मुझी केरो ट्रोड़ी